وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة مما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون صدق الله العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين عزیزان گرامی برادران اسلام معزز حاضرین ऐं معزز सामिईन मां सभिनी पंहिंजे ईमान वारनि खे गुज़ारिश थो करियां पंहिंजे प्यारे नबीअ पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वॾिया असां दुरूद शरीफ़ पढ़णु फरमायो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह से जान गणिया एहसान थिया आहिनि जो रब करीम असांखे गुज़िरियल सालनि वांगुरु हिन साल भी सालियानो इज्तिमा नसीब करण फरमायो आहे समूरा चयो अल्हम्दुलिल्लाह वाह जो कोलाची साहिबनि जा भाग भला आहिनि सुठो नसीबनि वारा आहिनि जो अल्लाह साईं हर साल हेॾे वॾे पैमाने ते अज़ीम शान जलसो नसीब थो फरमाए जंहिं महफ़िल जो मोल जंहिं कचहरी जो सिंगार जंहिं स्टेज जी ज़ीनत ऐं सूंहं रहमत वारो क़ुर शरीफ़ नज़र अची रहियो आहे ए ईमान वारो
तां भी हिन साईं जे सदको था अचो, असां बि हिन साईं जे सदको था अचूं। ऐं इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं जी रहमत में उमेद आहे हिन साईं जे सदको जन्नत में भी गॾूं था। वाह जो असांजो हज़रत मौलाना साईं अब्दुल शकूर साहब जिन जी महिनत आहे। दुआ था करियूं त अल्लाह साईं पंहिंजे ॿारनि जी महिनतुनि खे क़बूल फरमाए। हे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, रजबुल मुरजब जो महीनो शुरू थी चुको आहे, जेको इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज मुबारक जो महीनो आहे। जे महीने में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं बैतुल्लाह शरीफ खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायो, वरी बैतुल मुक़द्दस खां मथे घुराए हिकु आसमान क्रॉस, ॿियो आसमान क्रॉस, टियों आसमान क्रॉस, 7 आसमान क्रॉस कराए अर्श मौला ते घुराए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार बि नसीब फरमाए। जंहिंजो ज़िक्र कंदे अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मेराज अल्लाह से नसीब फरमायो। फरमाए तो मां बांधड़े पंहिंजे के रात जे हिस्से में, रात जे कुछ हिस्से में मेराज फरमाए तो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु। मस्जिद शरीफ हराम खां बैतुल मुक़द्दस ताईं मस्जिद अक़सा ताईं मेराज थियो, सैर थियो। फरमाए लिनुरियहु मिन आयातिना, ऐं उहे शयूं बि ॾेखारीमांसि जेके मुंहिंजे नबीअ खे ॾिठल ई न हूं। लिनुरियहु मिन आयातिना, वाह जो नूरानी निशानियूं ॾेखारीमांसि। घणा ई साईं नज़ारा ॾिठा, जहन्नम भी ॾिठऊं, जन्नत भी ॾिठऊं, पर फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। रूबरू रब्बुल रहमान जी ज़ियारत ऐं दीदार भी नसीब थियो। वाह जो मेराज जो अजीब अल्लाह से नज़ारो ऐं नमूनो बयान फरमायो। अहिड़ी बुराक जी सवारी जो साईं फरमायो, जे मां बुराक जी सवारी ते चढ़ियुमि, जिते मां इमामुल अंबिया जी नज़र पई वञे, जिते हुन सवारीअ जी पंहिंजी नज़र पई वञे, उते हुन बुराक जा कदम पिया पुॼनि, एॾी तेज़ीअ सां डोड़ कंदी। साईं फरमायो जॾहिं मां अक़सा मस्जिद शरीफ में आयुमि, मांखे ॾाढनि सुहारनि वारा पलकनि वारा नज़र आया, नूरानी चेहरनि वारा। मनु या जिब्राइल अमीन जे चेहरनि जंहिंजा नूरानी चेहरा, सोनियूं ॾाढ़ियूं सुहारियूं, सोना पटका ठहनि था, वाह जो चेहरनि में नूर आहे। केरनि साईं तव्हां खां में जेके नबी सगोरा
अलैहिस्सलातु वस्सलाम आया हा समूरा तहांजे दीदार जे लाइ तहांजे इस्तक़बाल में मस्जिद अक़सा में अल्लाह बिहारे छॾिया आहिनि। साईं जन फरमायो थोरी देर खां बाद सिफ़ूं लॻी वयूं नमाज़ जी सूरत में। मांखे जिब्राइल अमीन अर्ज़ु कयो क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम। समूरा चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं महिरबानी फरमाए पक पंहिंजा कदम मुबारक ते वधायो, मुसले ते हली ॿी नमाज़ पढ़ायो त असांजी मंज़िल अञा अॻिते आहे। साईं फरमायो ओ जिब्राइल अमीन ॾाढो आदम भी आहे, ॾाढो नूह नबी भी आहे, ॾाढो इब्राहिम खलीलुल्लाह भी आहे, ॾाढो इस्माइल ज़बीउल्लाह भी आहे। मूंखां वॾा आहिनि, मां सभिनि खां आख़िर में आहियां, नंढो आहियां सभिनि जो। भले कोई वॾो नमाज़ पढ़ाए मां भी पोयों भी पढ़ां। जिब्राइल अमीन फरमायो साईं बराबरि तव्हां खां त वॾा आहिनि, पर सभिनी खां तव्हांजो शान, तव्हांजो मान, तव्हांजो मर्तबो बुलंद आहे, छो जो तव्हांजे सदको अल्लाह सभिनी खे ठाहियो आहे। साईं नमाज़ पढ़ायो, साईं नमाज़ पढ़ाई बरक़ाता, वरी सफ़र जारी थियो। वाह जो अजीब ऐं ग़रीब सफ़र हो जो इंसान जो अकुल नथो मञे, पर अल्लाह साईं जो दीन इस्लाम अहिड़ो आहे, अकुल मञे न मञे, अल्लाह साईं जी कुदरत जे करिश्मनि जी ॻाल्हियुनि जो सरे तस्लीम खम करणो। अकुल नथो मञे, अकुल मञे थो त बिना थंबे थुनी जे आसमान बीठो आहे, नथो मञे, न मञींदो अकुल। अल्लाह फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा। ओ दुनिया में रहनारो हिकु आसमान न, ॿ आसमान न, टे आसमान न, फरमाए तो 7 आसमान हिक ॿिए जे मथां मां बीहारे छॾिया आहिनि। पर बिग़ैर अमदिन तरौनहा, पढ़ो तो सही, बिग़ैर अमदिन तरौनहा। तव्हां घुमी फिरी अचो, तव्हांखे थंबो थुणी आसमान जे हेठों टेक ऐं दीवार नज़र ई न ईंदी, बिना टेक जे मां अल्लाह बीहारे छॾिया आहिनि। अकुल नथो मञे, पर अल्लाह साईं जो फरमान बारक आहे, घुमी अचो तव्हांखे टेक नज़र ई न ईंदी। ओ ईमान वारो, साईं फरमायो त मां हिकु आसमान किरास करे, ॿियो आसमान किरास करे, टियों आसमान किरास करे सिदरतुल मुंतहा ते पहुतुमि। वरी अल्लाह साईं जी ज़ियारत कयमि। मांखे अल्लाह फरमायो मुंहिंजा नबी छा खणी आयो मां वटि, कहिड़ो तोहफ़ो ताइफ़ आंदो थी। मां अर्ज़ु कयुमि तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। अञा इब्तिदा सुभान अल्लाह। छा फरमायो तहियातु, पढ़ो तो सही, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। साईं मुंहिंजूं कोली बातां, साईं मुंहिंजूं फेली बातां, साईं मुंहिंजूं जानी बातां, साईं मुंहिंजूं माली बातां सभु तुंहिंजे लाइ। इहो तोहफ़ो मां खणी आयो आहियां अल्लाह साईं। ओ मुंहिंजा रब करीम, मां तो वटि तोहफ़ो खणी आयो आहियां। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा नबी तुंहिंजे मथां सलाम, मुंहिंजा नबी तुंहिंजे मथां रहमतूं, मुंहिंजा नबी तुंहिंजे मथां बरकतूं बरकत। अहिड़ो साईं जो अल्लाह साईं मेराज बयान फरमायो। वरी मिठड़ियूं ॿोलियूं बयान फरमायूं त छा कचहरी थी। साईं फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन।
ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे गुलाम जे मथों मुंहिंजे आशिक़नि जे मथों मुंहिंजे उम्मतनि जे मथों बि सलामती नसीब फरमा। साईं फरमायो मूंखे अल्लाह थी 50 नमाज़नि जो तोहफ़ो ॾिनो, खणी वञ मुंहिंजा नबी, खणी वञ, तुंहिंजा आशिक़ तुंहिंजा गुलाम तुंहिंजा परवाना 50 नमाज़ पढ़ंदा वेंदा, मां सलामती बि ॾींदोमान, रहमत बि ॾींदोमान, बरकत बि ॾींदोमान। 50 नमाज़ूं साईं वठी अचनि था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो साईं अल्लाह सिंधी ज़ियारत नसीब थी, कचहरी थी, पाण फरमायो हा साईं पोइ छा नसीब थियो, उम्मत लाइ या पंहिंजे लाइ? साईं फरमायो हो अदा मूसा अल्लाह से मांगे पंहिंजे उम्मत लाइ 50 नमाज़ूं ॾिनी, हिन वाह जो रहम कयो थे, वाह जो बाझ कई थे, वाह जो फज़ल फरमायो थे। जे साईं न पढ़ंदई, साईं न पढ़ंदई, साईं 50 नमाज़ूं वॾियूं हिन न पढ़ंदई, महिरबानी करे कुझु रिआयत करायो। साईं फरमायो ए अदा मूसा अलैहिस्सलाम जे करे चवईं थो त मोटां थो। वरी अल्लाह साईं ॾे वापसि विया और बकरी में कुझु रिआयत अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा नबी वरी ॿीहर पंधु करे आयो आहियां त 5 नमाज़ा माफ़ करे छॾियूंमांइ। वरी साईं मूसा अलैहिस्सलाम सां मिलिया, वरी चईं न पढ़ंदे अञा रिआयत। आख़िर 50 नमाज़नि मां वञी 5 नमाज़ूं बाक़ी बचियूं, घणियूं? हाणे 5 पढ़ंदा हो कि 10 पढ़ंदा हो नमाज़ूं? साईं जे तबियत ॾाढो भार ऐं बोझ थियो, वापसि आया। जेकर 50 नमाज़ूं हुजनि हा त भलो थिए हा। मुंहिंजा बूढ़ा, मुंहिंजा नौजवान, मुंहिंजा ग़रीब, मुंहिंजा अमीर, मुंहिंजा मर्द, मुंहिंजूं मायूं, ईमान वारा मर्द, ईमान वारूं ज़ाइफ़ा जेकर 50 नमाज़ूं पढ़ंदा रहनि हा त वॾो अल्लाह जो रहम थिए हा। दिल में ॾाढो ग़म थियो, ॾाढो बोझ बार थियो, ग़ैबी आवाज़ आयो ओ मुंहिंजा नबी ग़लती न कर, मूंखे तूं ॾाढो प्यारो आं, ॾाढो प्यारो आं, ॾाढो प्यारो आं, तुंहिंजे सदको मांगे तुंहिंजी उम्मत बि ॾाढी प्यारी आहे। तुंहिंजा ग़ुलाम, तुंहिंजा आशिक़, तुंहिंजा परवाना पढ़ंदा पाबंदीअ सां 5 नमाज़ूं खाते में 50 नमाज़ूं लिखाए छॾियूं। ओ ईमान वारो अॼु इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला जो मेराज मुबारक वारे तोहफ़े जो क़दुरु कंदासीं। कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त मेराज मुबारक जे तोहफ़े जो क़दुरु कयो, क़दुरु कयो, बेक़दरी न कयो। नमाज़ जा पाबंद ओ जंहिं साईं जो खाओ था, जंहिं साईं जो पियो था, फरमाए तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सुभान अल्लाह। अञा जलसो हाणे मौज में तो अचे, तव्हां सुभान अल्लाह हाणे साईं ढरी करे आओ। वरी असांजो सुभान अल्लाह फरमाए थो पाणी पीअण वारो पाणीअ जो हया कयो। मुंहिंजो पाणी था पियो, नमाज़ां बि पढ़ो। फरमाए थो कुल रअयतुम इन अस्बह माउकुम गौरा। चओ त क़ुरान शयूं सचो आहे। फरमाए तो कुल रअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। सुभान अल्लाह। जेकर मां अल्लाह तव्हांजो पाणी खारो करे छॾियां या सुकाए छॾियां, अल्लाह फरमायो केरु आहे जेको तव्हांखे पाणी पीआरे? जो कोई न आहे। फरमाए तो इन्न लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिल लबनान
फरसियूं वदमिल लबनन खालिसन साइगल लिशारिबीन। ओ दुनिया में रहने वालो, अल्लाह जो नालो तो खीर मल्हायो, नमाज़ अल्लाह जो पढ़ो, नाफरमानी न कयो, बेचया न थियो, अदा आज़ान जो आवाज़ ॿुधंदा हो कोन ॿुधंदा हो, पोइ कननि हूंदे ॿोड़ा न थी जो ईमान वारो, मथां कननि हूंदे ॿोड़ा थी बेनमाज़ी थियो। आज़ान जा आवाज़ जॾहिं तव्हांजे कननि ते पहुचनि, ओ जॾहिं मौज़न इजारो सॾदो करे हैया अलस्सलात हैया अलस्सलाह, मौज़न इजारो दाहूं दो करे हैया अलल फलाह हैया अलल फलाह, अचो नमाज़ दे, अचो नमाज़ दे, अचो कामयाबी जे तरफ़, अचो कामयाबी जे तरफ़। छॾण वारो त कोलाची सहाबा, छॾण वारो त घोटो सहाबा, छॾण वारो त अबड़ो सहाबा, छॾण वारो त पठान सहाबा, छॾण वारो त बलोच सहाबा, छॾण वारो त बिरोही सहाबा, पर दावत उनजी आहे जेको अहकमुल हाकिमीन आहे। अदा दावत कंहिंजी थो ॾे? फरमाए तो अलैहि सल्लाहु बि अहकमिल हाकिमीन। सुभान अल्लाह। जेको हाकिमन जो हाकिम, उन अल्लाह जी नमाज़ जे सॾ ते हलिया अचो, जंहिंजे तां असांखे मोटणो आहे। कहिड़ा कहिड़ा अल्लाह से को भॼी हलिया वेंदो ॿिए हंधि, अदा अल्लाह से को सवाइ ॿी का जाइ आहे? जो ॿी का जाइ न आहे, जॾहिं लिकी पाण खे पनाह में रखूं, बचायूं, का जाइ ई न आहे। फरमाए तो मिन्हा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा। और दुनिया में रहने वालो, इन मिट्टीअ मां मां तव्हांखे पैदा कयो आहे, इन मिट्टीअ में वरी वापसि मोटाईंदोमांव, वरी इन मिट्टीअ मां तव्हांखे ॿीहर जीअरो करे उथारींदोमांव। ओ ईमान वारो, कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवाता। अदा जो कुरान शरीफ जो जेको फरमान मुबारक आहे, सिज खां बि वधीक चिटो आहे, साफ़ ऐं सुथरो। फरमाए तो कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सुभान अल्लाह। और दुनिया में रहने वालो, कीअं था नाफरमानियूं कयो, बेचया थियो, तव्हांजो नालो निशान ई न हो। अदा तव्हां सां अॻ में पैदा थियल आहे, लेकिन पोइ पैदा थियासीं, ॾाढो आदम साईं, वरी पोइ नसुल हलियो 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 हलियो, हाणे असां हिन दौर में पैदा थियासीं, हिन सदीअ में। अॻिन सदियुनि में अलाए केतिरा असांजा वॾड़ा हुआ। फरमाए तो कुंतुम अमवातन फअहयाकुम, तव्हां मोल हुयो, तव्हांजो नालो निशान न हो, मां अल्लाह तव्हांखे जीअरो करे दुनिया में पैदा कयोमांव। फरमाए तो सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम, वरी मां अल्लाह सभिनि खे मारींदोमांव, वरी सुम्मा युहयीकुम, वरी सभिनि खे जीअरो करे बीहारींदोमांव, सुम्मा इलैहि तुरजऊन, वरी सभिनि खे पाण वटि मोटाईंदोमांव। अदा मोटदा था वञनि वीचारो, फलाणो हलियो वियो, फलाणो हलियो वियो, फलाणो हलियो वियो, काॾे था वञनि? अल्लाह से ॾे मोटी था वञनि। का भॼण जी जाइ नाहे, का लिखण जी जाइ नाहे। फरमाए तो कुल्लु मन अलैहा फान,
वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। ओ दुनिया में रहण वारो तांखे फना थियणो आहे, तांखे मरणो आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हर साह वारी शइ खे मरणो आहे, वफ़ात थियणी आहे। पर फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ॾिसां अल्लाह जा फर्मा बरदार कहिड़ा था थियनि, ॾिसां अल्लाह जा नाफ़रमान कहिड़ा था थियनि। ओ ईमान वारो समूरा चयो त अल्लाह साईं ॾे मोटी हलंदासीं, पर चङा अमल करे हलो। ईमान वारो चङा अमल करे हलो, जीअं क़ब्र असांजे लाइ बिश्त जो बाग हुजे। ओ ईमान वारो मरणो आहे, पर अहिड़ा सुहिणा अमल करे हलो जीअं क़ब्र मां निकिरंदा वञो तहां असांजो चेहरो ईअं चमके जीअं चोॾीअं जो चंड चमकंदो आहे। यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह, यौम तबयज़्ज़ु वुजूह पढ़ो तो सही। यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह, केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो क़ब्र मां निकिरंदा वेंदा चोॾीअं जो जे चंड खां वधीक चमकंदा। केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो बुंडीअ खां वधीक सड़ियल हूंदा, कारा किठ ॾिसण जहिड़ा ई न हूंदा। ओ ईमान वारो अल्लाह खे राज़ी करे रहो, रब रहमान खे परचाईंदा रहो। नमाज़ुनि जी पाबंदी, क़ुरान शरीफ़ जी तिलावत जी पाबंदी। अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कंदा। हे क़ुरान शरीफ़ आहे, हिन जी तिलावत कयो। हे गुल पाइण छो तव्हांजा न आयो आहे, जो हिनखे गुलड़ा पाराए ख़ुशि था कयो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी वियो। हे पोतड़ियूं पाइण तव्हांजो न आयो आहे, बुखियो न आहे तव्हां असांजी पोतड़ियुनि जो बुखियो न आहे। ईमान वारो छा हिनखे पोतड़ियूं पाराए ख़ुशि था थियो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी वियो। फरमाए तो हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। तहां इंसाननि जे लाइ, तहां माण्हुनि जे लाइ मां हिदायत जो किताब करे मोकिलियो आहे। फरमाए तो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन। जेतिरो थी सघियो हिनखे पढ़ंदा रहो, जेतिरो थी सघियो हिनखे ॿुधंदा रहो। इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। क़ुरान शरीफ़ घणे ॿुधण सां ईमान ताक़त वठी वेंदो, अल्लाह जे मथां यकीन ऐं विसाह मज़बूत थी वेंदो। ओ ईमान वारो छो बेचैन थिया हो, छो बेआराम थिया हो? रड़ियूं कंदा था वधो त तबियत में चैन न आहे, रड़ियूं कंदा था वधो त तबियत में बेआरामी आहे। इहो हिन जे करे जो इंटरनेट जे दौर में असां फासी आहे। मोबाइलियूं हीअं निकिरी पियूं टच, व्हाट्सएप जो दौर आहे, फेसबुकनि जो दौर आहे, गंदगीअ जो उरूज आहे, गंदगीअ जो उरूज। असांजा नौजवान दोस्त ऐं भाइर इन इंटरनेट जे दौर में फासी पिया आहिनि। ग़लत कंदा प्रोग्राम ॾिसी पाण खे डिप्रेशन जो मरीज़ करे वेठो अथऊं। बेचैनी बेआरामी जूं दाहूं। फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार खबरदार खबरदार, अल्लाह जे ज़िक्र खां सवाइ ॿिए कंहिं में सुकून न अथव। क़ुरान शरीफ़ अल्लाह जो ज़िक्र आहे, नमाज़ अल्लाह साईं जो ज़िक्र आहे। ज़ुबान सां पढ़दा रहो ला इलाहा, पढ़ो तो सही।
जॾहिं बेचैनी थियव जॾहिं बेआरामी थियव त हिकु त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र घणो कयो तव्हांजे तबियत में सुकून ऐं आराम अची वेंदो ऐं ॿियो रहमत वारो क़ुरान शरीफ़ जल्द में नमाज़ पढ़ी खोले पढ़ो कॾहिं पढ़ो अर रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान कॾहिं पढ़ो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम सुभान अल्लाह यासीन शरीफ जी तिलावत अलहम्द शरीफ जी तिलावत सूरत आल इमरान जी तिलावत सूरत बकरा जी तिलावत ओ ईमान वारो कुरान शरीफ जी तिलावत कंदा वेंदो तव्हांजे दिलनि में आराम ऐं सुकून अची वेंदो बेचैनी दूर थी वेंदी हेॾो नमाज़ पढ़ंदा वेंदो हेॾो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा वेंदो हेॾो अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थींदा वेंदो ज़िक्र कंदे नमाज़ा पढ़ंदे क़ुरान शरीफ़ पढ़ंदे तव्हांखे निंड जा झूटा ईंदा ऐं इंटरनेट जो हलाए त माण्हू जी निंड ई फिटी वेंदी सॼी सॼी राति नौजवान असांजा गोरण पखी वांगुरु अखियूं खोली वेठा आहिनि सुबुह जो अखियूं ॻाढ़ियूं लाल सॼी राति ॼणो जिहाद पियो थिए सॼी राति ज़िंदगीअ में इस्तेमालु थियो ओजाग जे मर्ज़ में वसिजी वियो डिप्रेशन जो मरीज़ थी वियो ओ ईमान वारो अल्लाह जो नालो थो पंहिंजा पेर संभालियो काॾे गुमराहीअ ॾे आव कई अथव काॾे जहन्नम जी बाहि जे तरफ़ वेझाता थियो फरमाए तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुल ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम सुभान अल्लाह आस्ते दागो सुभान अल्लाह क्यों बोल तो गुनाह हो ता पाक हो न था गुनाह सां भरियल रहूं चओ साईं गुनाह सां ॿुॾल रहूं जेके गुनाह जी माफ़ी वठण जे लाइ आया हो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुल ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम और दुनिया में रहने वाला हो जरा भी गुनाहगार हो गलतियों से भरिया पिया हो डोहन में भरिया पिया हो मां अल्लाह जे दरवाजे ते मोटी जो मां को माफ़ी वठो तो मां सब गुनाह माफ़ करे छॾियां सुभान अल्लाह फरमाए तो ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास इमरान खान जरा हुक्मरान मथे में लगी विया आहिनि अमलनि जी सज़ा आहे बहर में फसादा बर में फसादा मांग पर जोर करी वई आहे चोट चढ़ी वई घी मांगो पटालू मांगा टमाटा मांगा हर शइ ज़र चढ़ी वई आहे चओ त असांजे अमलनि जी सज़ा आहे चओ साईं असांजे अहिड़ा बद किरदार हुक्मरान असांखे मिलिया अमालुकुम अमालुकुम साईं फरमाए त जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा ओड़ा हुक्मरान फरमाए तो ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास तव्हांजे अमलनि जी सज़ा है फरमाए तो इन्नल्लाह ला यज़लिमु अन्नास शैअन वलाकिन्नन्नास अनफुसहुम यज़लिमून सुभान
जो अल्लाह से जुल्म न कंदो आहे जो अल्लाह से जुल्म खां पाक आहे असां पाण ते पाण जुल्म कयो आहे पाण खे पाण ॾोही मुजरिम करे गुनाहगार करे नाफ़रमान करे अल्लाह जी नज़र खां केराए छॾियो आहे वरी बि रब रहमान जो रहमा जो भोलो नथो करे बांदर नथो करे वरी बि रब रहमान जो रहमा शिकिलियूं नथो मटाए साईं जी दुआ जी बरकत आहे अमा आमना साण फरमायो जॾहिं बचड़ो मुंहिंजे पेट मुबारक मां ॿाहिरि आयो दुआ था घुरनि ॼमण साईं दुआऊं मां का पंहिंजा कन मुबारक वेझा कया ॿुधण जे लाइ फरमाए थी मूंखे ही लफ़्ज़ मुबारक ॿुधण में आया अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी साईं वरी हमेशा उम्मत लाइ दुआऊं घुरदा हमेशा तहज्जुद जी नमाज़ ते तवाफ़ जे टाइम ते मिना मुज़दलिफ़े में हर जाइ ते उम्मत लाइ दुआ जो असांजी शिकिलियूं माण्हुनि जूं नज़र थियूं अचनि न त असांजा कुदा करतूत अहिड़ा थी विया आहिनि जो राति जो सुम्हूं त सुबुह जो भोला ऐं बांदर थी वञूं ओ ईमान वारो महिरबानी करे पाण खे गुनाहनि खां बचायो नाफ़रमानियूं न कयो गुनाह थी विया त हलिया जो फरमाए थो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा वरी आवाज़ सां जो सुभान अल्लाह व अमिल अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वकान अल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह फरमायो मांखे अर्ज़ु कयो माफ़ी वठो त मां रहम कयां अॼु मांखे चयो त मां रहम कयां अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त इंशाअल्लाह गुनाह जी माफ़ी वठंदासीं शैतान ॾाढो ख़ुशि थो थिए जॾहिं गुनाह थो कराए नाफ़रमानी थो कराए बेचयो थो करे ॾाढो ख़ुशि थो थिए पर शैतान रड़ियूं करे चयो त मां इन्हनि खे गुनाह कराए ना बर्बाद थो कयां मूंखे ख़ुशी थी थिए पर जॾहिं बाना अल्लाह जो ज़िक्र था करनि त मूंखे वॾो बर्बाद था कनि जॾहिं गुनाह जी माफ़ी था वठनि त मूंखे बर्बाद था कनि समूरा पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि पढ़ो साईं अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि माफ़ी वठो गुनाहनि जी शैतान खे रुआरियो ज़िक्र करे शैतान खे रुआरियो अल्लाह जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि ॾाढो रब रहमान रहीम आहे ॾाढो करीम आहे ॾाढो अरहमुर राहिमीन आहे केॾा ॿिया मूंखे प्यारा हो अॿिया मां कुझु न ठाहियो आहे उन अल्लाह जी प्यार खे ॾिसी सम्झो जीअं ज़रो ज़रो असांखे ठाहियो आहे जीअं ज़रे ज़रे खे असां जेके संभालियो आहे अदा शामो ठहिया हो सोनो चांदीअ मां पितल मां लोह मां फरमाए थो अवलम यरल इंसान अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुवा ख़सीमुम मुबीन और दुनिया में रहने वालो तहां सोनो मन ठहिया हो तहां चांदीअ मन ठहिया हो तहां पितल मन ठहिया हो अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़ह पाणीअ जे क़तरे मां मटाए सटाए माण्हू बणाइण वारो मां अल्लाह साईं आहियां फरमाए तो हुवा अल्लज़ी युसव्विरुकुम पढ़ो साईं हुवा अल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा अम्मा जे रहम वारी जाइ ते यादे अबे जी नज़र बि न अम्मा जी नज़र बि न अल्लाह साईं जी नज़र फी ज़ुलुमातिन सलास तहां टिनूं धाइन में बंदि हुयो मांखे सॾ कयो आहे मां जे पेट मां तव्हांखे जेका ज़रूरत थी मां सभु पूरी करे छॾी मां अदा कंहिं पूरी कयो मां जे पेट में ज़रूरत जेका बि उन अल्लाह साईं खे ॾाढा प्यारा हो
फरमाया तो वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। अल्लाह फरमाया मांगे तीन जो कसम आ, मांगे ज़ैतून जो कसम आ, मांगे तूर सीना जबल जो कसम आ, मांगे अमन वाले मक्के शरीफ जो कसम आ। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। तहां जहिड़ो वीआईपी मां कंहिंखे ठाहियो ई न आहे। अल्लाह से ॾाढा प्यारा हो। चलो रब रहमान खे राज़ी कयो। फरमाया तो मांखे राज़ी कयो तो जन्नत ॾियां। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तो हिन कुरान शरीफ में वाइदो आहे त जन्नत इंतज़ार में अथव। चलो पाण खे संभालियो, जहन्नम जे तरफ़ या न वञो, गुनाहनि जी माफ़ी वठो। फरमाए तो अहिड़ी जन्नत में ॾियारींदोमांव हूरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा आख़िरी जो सुभान अल्लाह वले आसा फरमायो। फरमाए तो अहिड़ियूं हूरां बि ॾींदोमांव जो तव्हांजे लाइ मां खीमन में बंदि करे विया आहियूं। हिन जी मोती सिप में बंदि हूंदा, लुॿाड़ियल सुॿाड़ियल न हूंदियूं। जो लुॿाड़ियल सुॿाड़ियल, ये लफ़्ज़ जो लुॿाड़ियल सुॿाड़ियल घुमियल फिरियल वाकण वारियूं न हूंदियूं, आज़ाद माहौल वारियूं न हूंदियूं। फरमाए तो फ़ीहिन्न क़ासिरातु तर्फ़ लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान। अहिड़ियूं हयादार, अहिड़ियूं फरमाबरदार जो हीअं कंध हेठि कई वेठियूं हूंदियूं, मुड़ुसनि खे हीअं अखियूं कोड़ियूं करे हीअं शिरमा ऐं मामेज़ा में लड़ी हूंदियूं जो मुड़ुस वीचारनि खे ॾुख थिए। हयादार कंदड़ा हेठि कई वेठी हूंदी न माई। फरमाए तो अहिड़ियूं हयादार जो तव्हांजे लाइ मां वेहारियूं जो जिन बि उते न पहुतो आहे, न माण्हू पहुतो आहे। न जिन खे पहुचण जी ताक़त आहे, न माण्हू खे पहुचण जी ताक़त आहे। फरमाए तो कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान, कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। याक़ूत ऐं मरजान जे मुख़्तलिफ़ में वधीक चमकींदियूं, वाह जो वीआईपी हूंदियूं। चओ वाह जो मोचारी सोचारी न हूंदव, ईमान वारो वीआईपी हूंदव, पहिरें नंबर क्वालिटीअ जूं। ॾिसी थक लही वेंदव, छड़ो चवंदव त फ़क़ीर आहिनि, हुननि जी वेठो ज़ियारत ई ज़ियारत कयां। पर हे फ़क़ीरानी बि संभालियो, हे दुनिया वारी जेके अल्लाह से ॾिनी आहिनि इहे बि संभालियो। इन्हनि खे बि नमाज़ पढ़ायो, इन्हनि खां बि रोज़ा रखायो, इन्हनि खे बि क़ुरान शरीफ़ पढ़ायो, इन्हनि खे बि तौहीद जो नूर नसीब करायो। मुशरिक न थियनि, बेनमाज़ी न थियनि, बेदीन न थियनि। इहे तव्हां जूं झूनियूं फ़क़ीरानियूं वाह जो वीआईपी थी वेंदियूं। 70 हूर हिकिड़े पासे ते, दुनिया वारी फ़क़ीरानी तव्हांजी ॿिए पासे ते। जो वाह जो वीआईपी थी वेंदी, जो इहा बि जो वाह जो वीआईपी थी वेंदी। सुञाणे न सघंदव त इहा गोराम जी माउ आहे या फोटे जी माउ आहे या रजब जी माउ आहे या शहबान जी माउ आहे या अब्दुल सत्तार जी माउ आहे या मोहम्मद ताहिर जी माउ आहे या मोहम्मद तैयब जी माउ आहे या अब्दुल्लाह जी माउ आहे। ईअं परेशान थींदो त हे कहिड़ी आहे। पोइ तव्हांखे दिलि ॼाण थींदी त उहा तव्हांखे पाण ॻाल्हाए दिलि ॼाण ॾींदी त मां फलाणी आहियां। तव्हां चवंदव त वाह जो अल्लाह से तोखे बि ठाहियो आहे। उते त मोचाड़ी सोचाड़ी हूंदी आहे, हाणे त वीआईपी थी पई आहे। ओ ईमान वारो वाह जो बिश्त में रंग आहिनि,
फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ओ ईमान वारो, पाण खे भी जहन्नम जी बाहि खां बचायो, पर बचनि ॿारनि खे, घर जे भातियुनि खे, नंढनि वॾनि खे जहन्नम जी बाहि खां बचायो। दुआ आहे त अल्लाह साईं असां सभिनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए। दुआ आहे त अल्लाह साईं असां सभिनि खे जन्नतुल फिरदौस में जाइ नसीब फरमाए। हे रब करीम, असांजे हज़रत मौलाना साईं अब्दुल शकूर साहिब वारनि जूं महिनतूं ऐं जफ़ाकशूं ऐं जुमला जमा शऊर जी महिनतूं जफ़ाकशूं पंहिंजे फज़ल करम सां पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। हे अल्लाह साईं असां जेके आया हूं सभिनि जो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। हे रब करीम, असां सभु खां दुआ करे अर्ज़ था करियूं जेका हयाती नसीब फरमाए, हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम सां रहणु नसीब फरमाइजां। हे रब करीम, जॾहिं पाण घुराए हक़ वारी जमात मां जमीयत उलमा इस्लाम पाण घुराइजां। हे अल्लाह साईं जॾहिं क़यामत जी उथारे इन हक़ वारी जमात में उथणु नसीब फरमाइजां। सुब्हानल्लाह व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह, सुब्हानल्लाह व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह, सुब्हानल्लाह व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।